अमरो डेरा लाल साईं तुझी नित नित महिमा गाया। ओ अमरो डेरा लाल साईं। जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे चकरभाटा बिलासपुर छत्तीसगढ़ मां। झूलेलाल मंदिर जा कपाट खुलिया। झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा जा संत साईं लालदास जी जे द्वारा मंदिर जा कपाट खोलिया विया एवं विधि पूर्वक भगवान झूलेलाल बाबा गुरमुखदास जी फोटो ते माला पाए करे पूजा अर्चना कई वई ऐं उन खां पोइ आरती कई वई। मंदिर जे भक्तनि जी सुरक्षा जे लिहाज सां पूरी तरह सां भक्तजन के अचण जे लाइ गेट में ही सैनिटाइजर थर्मल स्क्रीनिंग जी व्यवस्था कई वई आहे ताकि भक्तजन कोरोना महामारीअ सां बची सघनि। भक्तनि जे द्वारा भी मास्क पाए करे 2 मीटर जी दूरी ठाहे करे मंदिर में प्रवेश कयो तो वञे पियो ऐं मथो तो टेको वञे। साईं जी जा दर्शन करे करे कुछ भक्तनि ने ॿुधायो कि लॉकडाउन खां पोइ अॼु मंदिर खुलिया आहिनि ऐं ॾाढो सुठो तो लॻे पियो भगवान जा दर्शन करे, लाल साईं जा दर्शन करे, उन्हनि सां मिली करे। इहो थी पियो कि भक्तजन मंदिर नथा अची सघनि पर फोन जे माध्यम सां ऑनलाइन ही भगवान जा दर्शन कनि पिया। साईं जी जो आशीर्वाद मिले पियो। आशा है कि स्थिति जल्द ही समाप्त थींदी ऐं सामान्य थींदी। रेल सेवा चालू थी वई आहे। सभई जगह सभई मंदिर अची करे मथो टेके सघंदा आहिनि। साईं जी ने सभई भक्तनि सां चयो कि चिंता न कयो, पंहिंजो ख्याल रखो ऐं लॉकडाउन जो पूरो पालन कयो। 2 गज जी दूरी ठाहियो ऐं पंहिंजो ज़रूरत जो सामान पाण सां गॾु रखो। पंहिंजो ध्यानु रखो ऐं सिमरन कयो, पूजा अर्चना कयो। त साईं जी जो आशीर्वाद असां सभिनीनि सां गॾु आहे। सभई लॉकडाउन जो पालन कयो, 2 मीटर जी दूरी ठाहे रखो ऐं सैनिटाइज कंदा रहो पंहिंजे पाण खे। अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। लॉकडाउन के बाद मंदिर अॼु खुलो आहे। तव्हां आया आहियो, तव्हां कहिड़े शहर मां आया आहियो? भाटापाड़ा मां आहियो। त तव्हांखे हाणे कीअं लॻो लॉकडाउन खां बाद हिन कीअं लॻो थो? ॾाढो बढ़िया सुकून मिले थो। भाई मैंने लॉकडाउन को अॼु झूलेलाल भक्तनि जे दर्शन जे लाइ परम पवित्र झूलेलाल धाम ॾाढी ख़ुशी थिए थी भक्तनि खे बि। साईं जय झूलेलाल। जय झूलेलाल दादा। तव्हां किथां आहियो दादा? दुर्ग मां आया आहियो। लॉकडाउन खां बाद पहिरियों दफ़ो आया आहियो? जय झूलेलाल। जय झूलेलाल भैया। जय झूलेलाल। तव्हां किथां आहियो भैया? मां साईं बिलासपुर कृष्ण कॉलोनी मां आयो आहियां। 2.5 महीने खां पोइ झूलेलाल साईं जे मंदर ते सौभाग्य असांजो आहे जो असां आया आहियूं। मंदर में पूरी तरह सां पालन थिए थो पियो। सैनिटाइज़र अथव हरिया वञनि था सभिनी जा। सोशल डिस्टेंस भी हले थो सभिनी खे बढ़िया सां। जेकी ॿाहिरी संगत आई आहे साईं जन जो दर्शन करणु नागपुर मां, भाटापाड़ा मां, तिल्दा मां, दुर्ग मां, भिलाईअ मां अॼु साईं जन दर्शन करण लाइ वेठा आहिनि मां गदीअ ते। लॉकडाउन खां बाद अॼु मंदिर खुलियो आहे त तव्हांखे छा नज़र थो अचे? लॉकडाउन मंदिर खां पोइ ॾाढो असांखे परिवर्तन ॾाढो थो मिले पियो। सोशल डिस्टेंस जो बढ़िया मिले थो पियो रिस्पॉन्स। माण्हू करे करे बीठा हिकदमि कोई कंहिं गॾिजे कोन थो। सभु हथ जोड़े करे जय झूलेलाल चवंदा आहिनि ॿिए खे। लाल सभई चओ झूलेलाल शाचा गुरुदास साहिब की जय। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा